अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो ॾिस रहा हो BTV न्यूज़। नाज़रीन तव्हां ताईं अहम ख़बर है पहुचायूं पिया। शाहपुर जानिया खां जिते अॻूणे सूबाई वज़ीर सरदार ख़ान मोहम्मद डायरी NA 208 PSY 39 ते पंहिंजा नामज़दगी फारम RO कासी अहमद वटि जुलूस जी सूरत में पहुची जमा कराया आहिनि। जॾहिं त PS 39 ते अॻूणे MPA डॉक्टर बहादुर ख़ान डायरी, संदसि पुटु एडवोकेट ज़ुएब ख़ान डायरी, रेस अली जान डायरी, अॻूणे तलबका नाज़िम रेस आशिक़ हुसैन डायरी जिन पिणु पंहिंजा नामज़दगी फारम जमा कराए छॾिया आहिनि। नामज़दगी फारम जमा करण खां पोइ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सरदार ख़ान मोहम्मद डायरी डॉक्टर बहादुर ख़ान डायरी चयो त असां हमेशह इलाइक़े जे अवाम जी बेहद ख़िदमत कई आहे, रिकॉर्ड तरक़ियाती कम करा आहिनि। इंशाअल्लाह हिन भेरे बि कामयाबी मिलंदी ऐं अवाम जी ख़िदमत कंदासीं, रहियल तरक़ियाती कम मुकमल कराईंदासीं। उन इलाही बाशऊर अवाम वोट ई असांखे कामयाबु कराए, छाकाणि त असांजी कामयाबी हिन इलाइक़े जे अवाम जी कामयाबी आहे। उन मौक़े ते टाउन चेयरमैन हाजी ख़ालिद हुसैन आरई, इंजीनियर मोहम्मद अवैस डायरी, बशीर अहमद उमरानी, सैयद बुडल शाह, टाउन ऑफिसर गुलाम नबी डायरी, अली अकबर डायरी, अब्दुल गफूर डायरी ऐं नओं पबजो अज़ीज़ चन्ना समेत सवे माण्हू गॾु हुआ। रिपोर्ट करियो आहे अब्दुल अज़ीज़ चन्ना। वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो असांजो चैनल नाज़रीन BTV न्यूज़। हर ग़रीब ऐं हर मज़लूम जो आवाज़ BTV न्यूज़।